बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह बादशाह सां जुल्म करण लगो दुश्मनी करण लगो बादशाह शेर चयो त साईं जुनैद बगदादी हे राज की बादशाह पीर ये दादा मुर्शिद नमा है डायरेक्ट मुर्शिद जब मुर्शिद साईं जो मुरीद हजरत शिबली रहमतुल्लाह ताला अलैह हजरत नालो बुधायो सवाब वली जो नालो वठण सवाब हजरत शिबली रहमतुल्लाह ताला अलैह साईं जो खलीफो आ साईं जुनैद बगदादी लेटर साईं नारे फरमायो शिबली वक्त जो हाकिम शरीयत जे तक हाकिम जो मनो शरी हिसाब सां ॻाल्हाईंदो हुकुम कया हाज़िरी जे लाइ खबरदार साईं जुनैद बगदादी हू हस्ती हज ते रवाना साईं संग जा हज़ारे माण्हू उठ ते सवार पे बुधाया त शान बुधाया उठ ते सवार हज ते वञन पिया मक्के जो ऐं रूम जी मुल्क जा कश हिकड़ी जगह ते हे फुटिया मिसाल तव्हांखे सम्झाया तव्हां लिखते चलो त हिकिड़ो वञे हैदराबाद हिकिड़ो वञे कराची हाणे इन्हनि खे वञणो हीअं जी मिसाल मक्को हिन पासे साईं जो कुझु मुर्शिद जो अॻियां सवे हज़ारे मुरीद पोयां हज ते माण्हू वेंदा अॻे काफ़िलो करे वेंदा 50,000 हिकिड़ो ॿकिड़ो वेंदा सभु मुर्शिद सां गॾु पोयां साईं जुनैद बगदादी पर जेॾी महिल उठ रोड ते चढ़ियो त रोम जो मलिक हीअं हो मक्को साईं जो उठ मक्को छॾे रोम ॾांहुं गालरी गुंड सुभान अल्लाह एड़ी चली हिंगे जे कौम कई त साईं जो खलीफो उठदा तई जोड़ियो बाठो खणी आस्ते आस्ते हुश और उठ कंद फेरियो पर चंबू कंद हीअं करे बाचे खां बचाण पर चंबू न फेरा तेरी मनाज़ा जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह माना लगा खलीफा छाड़ मुंडे उठ के जिता वने तो वणण के सतो वास्तो कोने भले जिनाजे साईं जा मको कोने मुखे खबरा जिता हज कोने लेट थी वींदा से साईं जमण लगो जेको आऊं जा ऐं नथा जानो आलम माला आऊं न थो जाना छा ऐं मां छा मुझे कोई आलो उन वक्त रूम सॼो ईसाई जो मुसलमान हिकिड़ो बादशाह मुसलमान नाले सां चढ़ो उन बादशाह जी हिकिड़ी न्याणी जेकी पागल थी हकीम डॉक्टर जानवर जा जेके हुआ मुल्ला उन्हनि जा जेके हुआ उन्हनि पंहिंजा ज़ोर हणी बीड़ा न्याणी छीक छी उनखे बची कमरे में बादशाह न्याणी ज्यादा ढकण दी बादशाह जी थिया कमरे पूरे के महीना जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह शहर में पहुंचा तो शब्द अल्लाह सुभान अल्लाह अजमल का सुभान अल्लाह अकमल का वली हुआ जो नो किसी का सरकार पड़ता वली हुआ जिन जा नो किसी इमाम मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैह जो जनाज़ो खयो वियो इमाम मोहम्मद जो इमाम
मोहम्मद जनी शहर में आया वक्त जा बड़ी हुआ वक्त जा इमाम हुआ एडा हसीन एडा हुस्न वारा जे बसरे जे शहर मजा मटिया उन टाइम ते काफिर मुसलमान ईसाई यहूदी सब बिठा हा ऐं साईं जो हुस्न मशहूर हो एडो हसीन वली दुनिया जे अंदर कोन हुंदो जनी मन साईं आया हथ में कपड़ो मोत पेल अच्छी डाई तस्बीह हथ में खणिया नारी नामन हेठ बाजार नारी जे जुलूस सां गड हिन निकता पर जे काफिर जे यहूदी जे ईसाई जो नजर साईं ते पवंदो वियो कल में हो कर कल में हो कर वारा हाय 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 सुभान अल्लाह तदी मुझे नबी फरमायो मुझे उम्मत जा आलिम सुभान अल्लाह मुझे उम्मत जा आलिम बनी इस्राइल पोया जेकी नबी गुजरिया हन उन जे मत थींदा हसे उन्हनि जो शान इमाम मोहम्मद बिना ॻाल्हाइण जे बिना वाइद जे ये विचा मटे विया बाज़ार 20,000 बिठल हुआ सभनी कलमो पढ़ियो साईं दा लखे वियो बाज़ार विच में कलमे जी हुकर थी वई जो सुभान अल्लाह ऐं कलमो पढ़ंदा जी अब आई पढ़दा मसा पोमो लगनी पढ़ता अजलो ले आमना बिस्मिल्लाह चाहे दो लाल जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ईसाई यहूदी उन्हनि खां माण्हू जेके पुराणा मुसलमान फकीर हुआ उन्हनि जो आंखें छा छो असांजे मुर्शिद वाइस कयो ना के नशर कई ना के चई कलमो पढ़ो ना के चई मुसलमान थियो ना ने नारे को जेको को साईं तकंद हेठ करे बचो सबनी चयो असां उन्हनि जो दीदार करे असां दिल खां फतवा वरती त जे नंढे मोहम्मद जो ही शाना ये एरो सोनुआ त वडो मोहम्मद मदीने वारो मीर केॾो सोनो सुभान अल्लाह दीन कने लख सां कोन आयो दीन जो खुदा ॾाढो शान कयो सुभान अल्लाह इल्म कुल